नाले धनी दे फकीर बैठो कोई ये दोस्तों मां आहियां राजेश कुमार सिंधी ऐं हिन वक़्तु मां मीरपुर मातलो जी दरगाह सैयद दीन शाह बादशाह जी रोज़े शरीफ़ में बीठो आहियां, जिते दीन शाह बादशाह जे उर्स मुबारक जो मेलो जारी आहे। तव्हांखे ॿाहिरि मेलो घुमाईंदासीं। अंदरि रोज़े शरीफ़ जो नज़ारो तमामु ख़ूबसूरत आहे। ترقيل عظيم وكيل كهن شموس بنار بتعرف عقلين عقارة عزولي برسول الفريق برسول परे खां माण्हू आया आहिनि, बाज़ारूं बि ठाहियूं वयूं आहिनि ऐं म्यूज़िक बि पूरा मिली रहियो। हाणे मूंखे इजाज़त ॾींदा।